नाज़रीन, तूफ़ानी बरसातुनि लाड़पटीअ खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। तालके, टंडो, गुलाम हैदर जा अक्सर शहर ऐं नंढा वॾा स्टॉप फ़सुल पाणीअ हेठां आहिनि, पर अञा ताईं मुतासिरनि जी वार न थी सघी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नूर हसन बागराणी। बरसातुनि लाड़पटी के तमाम घणो मुतासिर कयो आहे। तालके, टंडे, गुलाम हैदर जा अक्सर ॻोठ, नंढा वॾा शहर तोड़े फसल पाणी हेठां आहिनि। तालके, टंडे, गुलाम हैदर जी यूनियन काउंसिल हाजी सोबो चांडियो जा ॻोठ, बाकर हिंद, हाजी हसन जतोई, दरगाह शाह इस्माइल, अली मोहम्मद शाह, लाखो चांडियो समेत केतिरा ई ॻोठ अञा ताईं पाणीअ में ॿुधल आहिनि। रहवासियुनि जी का बि वार न थी सघी आहे। MNA सैयद नवीद कमर ज़िले इंतज़ामिया सां गॾु ॻोठनि जो दौरो त कयो, पर अवाम खे को बि रिलीफ मिली न सघियो। दौरा सिर्फ़ फोटो सेशन ताईं महदूद रहिया आहिनि। उन हवाले सां मुतासिरनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा घर ॿुॾी वियासीं, बेघर थी वियासीं, असांजो ज़ुल्म थी वियो साईं। असांखे का शइ न मिली आहे, बच्चा लंघण पिया आहिनि। असां सां ज़ुल्म में न कए बाबा, खुदा खे मञो, सरकार असांखे कुझु ॾे जो असीं बचनि जो गुज़ारो करियूं। असांजूं बनियूं बि ॿुॾियूं, सारियूं बि ॿुॾियूं, घर बि ॿुॾी, का शइ घर मां कान कढी तूं। असांजे फसल सारियुनि जो मुकमल तबाह थी चुको आहे। घर असांजे पाणी हेठि अची विया आहिनि। असां वटि का बि शइ कोन्हे, सिर झुकण लाइ झुपड़ा न टेंट वग़ैरह का शइ असांजी कोन थी आहे। कम सुमरो साईं नवीद चई विया आहिनि, तव्हांखे असां हर शइ ते ॾियूं था, ड्रेनेज वधाए था ॾियूं, हीअं था करूं। उन खां सवाइ कुझु वरी का सार संभाल कोन थी आहे। इहा असां ताईं वॾो ज़ुल्म थी वियो आहे। असांजो फसल, असांजूं सारियूं आबादियूं ॿुॾी वियूं आहिनि। असां वटि का शइ कोन रही आहे। असां खुले आसमान, जेके बच्चा असांजा ईअं खुले आसमान ते वेठा आहिनि। असां वटि एतिरी शइ खाइण पीअण जी कोन्हे। बच्चा असांजा 5-8 ॾींहं असांजे घर में टांडो कोन भरियो आहे। एतिरे तक़रीबन असांजी कंहिं मालिकी कई आहे ना, को MP MNA असां वटि आयो आहे। एतिरो कोन था सोचनि त हीअ के इंसान वेठल आहिनि। उहा के यादगिरी कोन था कनि। वोटनि जे टाइम ते वॾा झंडा हणी ईंदा आहिनि, बाबा असीं आया आहियूं, अवांजो हुकुम खपे, अवांजा सिम नाला अवांखे ठाराए ॾींदासीं, अवांजो हर शइ अवांजी थी वेंदी। खुरम सुमर साहब आयो, साईं नवीद साहब आयो, जेके आया हुआ, जेके पाणी में बीह पंहिंजा फोटो करे इंजॉय करे हलिया विया आहिनि। असांजी का बि सार कोन लधी आहे। जीअं साईं नवीद कमर आयो, उन्हनि चयो तव्हांखे तंबू ॾींदासीं। अञा असांखे का बि तंबू मिलियो कोन्हे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हंगामी बुनियादनि ते लाॻापियल ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल करे तालके, टंडे, गुलाम हैदर जी अवाम खे सरकार पारां ऐलानियल खाद खुराक टेंट जो बंदोबस्तु करे ॾिनो वञे। कैमरामैन रियाज़ अमीन सां गॾु नूर हसन बागराणी, आवाज़ TV न्यूज़, टंडो, गुलाम हैदर।